नादरीन एकनिक हैदराबाद सखर मोटरवे की मंजूरी दी छड़ी है जो मोटरवे 5 सेक्शन में मुकम्मल किया वेंदो। इन हवाले से असां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे सीनियर तज़िया निगार ऐं मेरान टीवी के सरवाण गुलाम नबी मोराई सां। मोराई साहब, ही वॾी ख़ुशख़बरी साम्हूं आई है, एकनिक हैदराबाद सखर मोटरवे की मंजूरी ॾिनी है, इन बाबत अवां छा चवंदा? ॻाल्हि इहा आहे त इहो जेको मंज़ूरी ॾिनी अथनि उहा मंज़ूरी बि अहिड़ी ॾिनी अथनि जहिड़ी दिलि ते पथर रखी ॾिनी अथनि, जहिड़ो उन्हनि वॾो एहसान कयो आहे। ॻाल्हि आहे त एकनिक जॾहिं मंज़ूरी ॾिए थी कंहिं स्कीम जी त उहा टोटल जेतिरा बि लेंथ आहे उन सॼी जी जेका बजटिंग ऐं सॼी ॿुधाईंदा आहिनि, उनजे लाइ ॿुधाइनि था त पार्ट्स में ठाहींदासीं। भई पंजाब में बि सभु मोटरवे पार्ट्स में ठाहिया आहिनि। इहो 380 किलोमीटर आहे लाहौर इस्लामाबाद मोटरवे, इहो बि को पार्ट्स में ठहियो, या ॿिया जेको सॼो पंजाब मोटरवे कनेक्ट कया अथनि उहे बि पार्ट्स में ठहिया। सॼो पंजाब हिननि कनेक्ट कयो आहे मोटरवे। सिंध जे मथां वॾो एहसान थियो आहे त एकनिक मंज़ूरी ॾिनी आहे। हाणे हुन में बि छा आहे त 5 हिसनि में ठहंदो, जिन में जेको कुझु 100 को 306 किलोमीटर आहे ग़ालिबन ईअं था चवनि। जेके उन मां 140 किलोमीटर इस्लामिक बैंक जे कर्ज़ मां ठाहींदा, बाक़ी पोइ ॾिसंदा वरी ॾिसंदा पार्टनरशिप पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू कनी आहे छाजे करे। ॻाल्हि आहे त सिंध पोइते पियल आहे, जेके माण्हू फ़ैसिला था कनि उन्हनि जी प्रायोरिटीज़ में ई कान्हे सिंध मां खाइणो आहे, सिंध खे ॾियणो कोन्हे। ॻाल्हि इहा आहे त बाबा तव्हां हिकिड़े टाइम ते हिनखे अप्रूव कयो, खणी हिकिड़े दफ़ो मुकमिल कयो जीअं तव्हां पंजाब में कयो आहे, ऐं उन खां पोइ तव्हां हितां अरबे रुपए जेको तव्हां टोल टैक्स था कलेक्ट कयो, उहो टोल टैक्स ई तव्हां ॾियो रुगो सिंध खे, त हुन मां सिंध जा मोटरवेज़ ठही वेंदो। ऐं ख़ासि तौर ते हैदराबाद कराची मोटरवे त आहे ई कोन, हुन मोटरवे जी हालत बि बहितर थी वेंदी। सो मूंखे इन में बि जेको आहे सो फ्रॉड थो लॻे, ऐं इन में मूंखे इहो आहे त भई ही मिड़ी लॉलीपॉप आहे। बाक़ी इहो कहिड़ो तरीक़ो आहे त 5 हिसनि में ठहंदो, कॾहिं पंजाब जे कंहिं मोटरवे जे लाइ त हिसनि में कोन ठहण जी ॻाल्हि थी आहे। सो ॻाल्हि आहे त सिंध जो मां तव्हांखे ॿुधायो थो, सिंध जी नुमाइंदगी आहे उन्हनि माण्हुनि जे हथ में जेकी माण्हू सिंध सां मोहबत ई कोन अथव। सिंधी माण्हुनि जी तरक़ी में उन्हनि जो को इंट्रस्ट ई कोन्हे। तव्हां ॾिसंदो एतिरा केतिरा रोड आहिनि, हैदराबाद खां शेख विरकियो ऐं टनो गुलाम अली रोड जी हालत एॾी आहे जो माण्हू फिरियो था वञनि, हेॾा वञनि था टनो मोहम्मद खान मातली पोइ था अचनि टनो गुलाम अली, हेॾा वञनि था टनो मोहम्मद खान पोइ था वञनि शेख विरके। सो ॻाल्हि आहे त हीअ त थियो सिंध हुकूमत जी ॻाल्हि, पर मोटरवेज़ जी ॻाल्हि इहा जेका आहे मूंखे असुल सम्झ में कान आई, छो त मां मुंहिंजो सब्जेक्ट आहे इहो नेशनल हाईवेज़, त ही लॉलीपॉप आहे। बाक़ी हिन में जेकॾहिं आहे त भई हिकिड़े ई धक में ठाहियो ऐं जल्दी ठाहियो, पर ॻाल्हि मूंखे नथी सम्झ में अचे हिकिड़ी फ़ैसिले करण वारनि जी या फ़ैसिले वठण वारनि जी, त बाबा पाकिस्तान जी ट्रैफ़िक सॼी जेका आहे सपोर्ट कराची में आहे उतां थी शुरू थिए, ऐं तव्हां उते मोटरवे नथा ठाहियो। अकुल जा अंधा 120-1.5 लख गाॾियुनि जी डेली ट्रैफ़िक आहे काउंट आहे, उन्हनि खे तव्हां यानी सखर ताईं उबावे ताईं तव्हां सिंध जो जेको हदि आहे 500-600 किलोमीटर सां रुलाए पोइ तव्हां पहुचायो, पोइ तव्हां मोटर ते चढ़नि, सखर मां त वञी मोटर रोड़ी मां वञी मोटरवे ते चढ़नि, उहो तक़रीबन 500 किलोमीटर आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे, ही माण्हू पाकिस्तान जे ई ख़िलाफ़ वारी आहे प्लैनिंग। सिंध में मोटरवे न आहे, सिंध में जेकॾहिं ट्रैफ़िक खे सहूलियत न आहे माना पाकिस्तान खे कान्हे, पर छा आहे त हू एतिरा मफ़ाद परस्त आहिनि, जेतिरा पैसा मर्कज़ में अचनि था सभु पंजाब में था लॻाइनि, ऐं उनखे सिंध या पाकिस्तान सां कोई इंट्रस्ट कोन्हे। अच्छा मोराई साहब, हैदराबाद सखर मोटरवे की मंजूरी तो थी वही है, पर वफ़ाक इन मनसूबे लाइ ताज़े पेश कयल बजट में भी तमाम घट रक़म रखी है। सिंध के मनसूबन में वफ़ाक की दिलचस्पी छो घट रहे थी? मूं तव्हांखे ॿुधायो न त सिंध हमेशह खाज रहियो आहे, जीअं पाकिस्तान ठहियो आहे तीअं पंजाब जो खाज रहियो आहे, पंजाब हुनखे खाईंदो रहियो आहे। उनजे जेके रिसोर्सिस आहिनि सिंध में, तव्हांजो 72% तेल ऐं गैस थी निकिरे, उहा किथे आहे सिंध में, उहा बि उन्हनि खे ॾियूं था, पर उहो असां वटि लोड शेडिंग आहे, उन्हनि खे अञा वधीक फैसिलिटीज़ आहिनि। सो अदा सिंध मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, सिंध जे सियासतदाननि सिंध जे अॻुवाननि इहो फ़ैसिलो कयो आहे त ईअं ई रहणो आहे ऐं जेको आहे पंजाब जी ग़ुलामी करे रहणो आहे। ऐं अवाम वीचारो त जेको आहे उहो हुनखे उहो सिंध में वधि खां वधि ग़रीब आहे, ख़ुशहाल सूबो वधि खां वधि ग़रीब आहे, तंहिंजे करे सिंधी माण्हू बि उन्हनि ॻाल्हियुनि खे कोन थो नज़र, हल्को पंहिंजे पेट जे गुज़र में लॻो पियो आहे।
में बदतरीन रिश्वत जो जेको माहौल आहे ऑफिसरनि ऐं सियासतदाननि में, उन बि सिंध खे तबाह कयो आहे। सो ॻाल्हि आहे त जेकॾहिं को माण्हू को नुमाइंदो सेनेट में क़ौमी असेंबली में इहे शयूं खे न उथारींदो तेसि ताईं कीअं भला अॻियां ॻाल्हि वधंदी। सो तंहिं करे मां तव्हांखे इहो ॿुधायां त जेको सिंध जो दुश्मन पहिरीं जेको उहो सिंध जो नुमाइंदो आहे, जेको सिंध जी नुमाइंदगी नथो करे, सिंध जी सिंधी माण्हुनि जा वोट वठी ऐं उते वञी थो पंहिंजूं ख़ुशामदुनि में पूरो आहे, हुकूमतुनि में सौदेबाज़ियुनि में पूरो आहे। सिंध का प्रायोरिटी कान थी लॻे त सिंध का प्रायोरिटी आहे पाकिस्तान जी। गुलाम नबी मोरई साहब, मेहरान टीवी के वक्त ॾियण लाइ अवां जी महिरबानी।